इजाजत ॾेई करे फरमायूं त बहाउद्दीन तू हाणे वञ वञी करे मुल्तान में रसूलुल्लाह जी उम्मत के इश्क जा जाम पियार। बाज़ खुलफा अर्ज़ कयो त साईं असां के साल गुज़री विया, असां के तव्हां खिलाफत न ॾिनी, बहाउद्दीन कल आयो, अधु महीनो मस गुज़रियो आ, तव्हां उनके पंहिंजो खलीफ़ो बणाए छॾियो, नाइब बणाए छॾियो ऐं तव्हां उनके विलायत जी इजाज़त ॾेई छॾी। पाण फरमायूं पुट हिकिड़ियूं काठियूं हूंदियूं आहिनि सुकल, ॿियूं काठियूं हूंदियूं आहिनि आलियूं। भला ॾियो त ख़बर बाहि जल्द कंहिंखे लॻंदी आहे? त सभिनी चयो त सुकल काठियुनि खे लॻंदी आहे, आलियुनि काठियुनि खे बाद में लॻंदी आहे। पाण फरमायो पुट तव्हां सभु आयो आलियुनि काठियुनि जे मिसाल, बहाउद्दीन ना सुकल काठीअ जे मिसाल। हाणे ॻाल्हि त थी वई, पर हिन में राज़ कहिड़ो हो, हिन में वजह कहिड़ो हो? तव्हां बि पंहिंजे घरनि में ये काठियूं इस्तेमाल थींदियूं हूंदियूं, जरूर तव्हां भी तजुर्बो कयो हूंदो त बाहि आली काठीअ खे देर सां लॻंदी आहे, सुकल काठीअ खे जल्दी लॻंदी आहे। अब ईअं आहे या न? अब ओ सोना नौजवान दोस्तों थोरो हेॾी इजारत कयो न, हेॾे जा मां तव्हांजी इजारत जे लाइ वेठो आहियां महबूब साईं, तव्हां वरी ॿियनि खे था ॾिसो या हिक ॿिए खे ॾिसी वठो त पोइ मां ख़िताब कयां। थोरो ज़रा हेॾे तवजो हुजे। तव्हां पाण अंदाज़ो लगायो आहे त आली काठीअ खे बाहि देर सां असर कंदी आहे, सुकल काठीअ खे जल्दी बाहि लॻंदी आहे। जेकॾहिं गौर असां कयूं त वजह कहिड़ो आहे, छा ॻाल्हि आहे, छा राज़ आहे? मुंहिंजा साईं राज़ हिकिड़ो ई आहे, जॾहिं न बाहि ईंदी आहे आली काठीअ ॾे, बाहि चवंदी तस जहिड़ी मां आहियां ओड़ी तूं थी पओ, जहिड़ो मुंहिंजो रंग आहे ओड़ो तुंहिंजो रंग हुजणु घुरिजे, जहिड़ो मुंहिंजो कमु उहो तुंहिंजो कमु हुजणु घुरिजे। त आली काठी चवंदी आहे तूं आ त मां बि मां आहियां, मूं में बि अंदर पंहिंजी रस मौजूद आहे, मूं में बि अंदर पंहिंजी आलाण मौजूद आहे, मां जल्दी तुंहिंजो असर क़बूल छो कयां? भला पंहिंजी ताक़त कोन्हे का छा? मूं में अंदर रस मौजूद आहे, आलाण मौजूद आहे, मां तुंहिंजो असर जल्दी क़बूल कोन कंदसि। त पोइ बाहि खे देर इन जे लाइ लॻंदी आहे, बाहि पहिरियों उनजी रस खे ख़तम कंदी आहे, उनजी अना खे ख़तम कंदी आहे, उनजी ताक़त खे ख़तम कंदी आहे, पोइ वञी करे बाहि लॻंदी आहे। पर जॾहिं सुकल काठीअ ॾे बाहि ईंदी आहे, बाहि ज़ुबाने हाल सां चवंदी आहे जहिड़ी मां आहियां ओड़ी तूं थी पओ, जहिड़ो मुंहिंजो रंग आहे ओड़ो तुंहिंजो रंग हुजणु घुरिजे, जहिड़ो मुंहिंजो असर उहो तुंहिंजो असर हुजणु घुरिजे। त सुकल काठी चवंदी आहे जीअं तूं चओ मां हाज़िर आहियां, मां हाज़िर आहियां, मां पंहिंजी का बि ॻाल्हि ज़ाहिर कोन थी कयां, पंहिंजी ताक़त साम्हूं तुंहिंजे कोन थी आणियां, जीअं तूं चओ मां उहो करण जे लाइ तयार आहियां। हज़रत साईं शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह फरमायो त पुट तव्हां जॾहिं आया हुयो न त पाण खे कुझु न कुझु समझी आया हुयो, चओ पिया त मूंखे हे इल्म बि आहे, हीअ ॻाल्हि जी हिन ॻाल्हि जी बि ख़बर आहे, हिन ॻाल्हि जी बि ख़बर आहे, हिन ॻाल्हि जी बि ख़बर आहे। पोइ पुट तॾहिं लॻंदी देर, पर जॾहिं बहाउद्दीन आयो हो त इन ईअं न चयो त सोना मूं में हे इल्म आहे, मूं में हीअ ॻाल्हि आहे, न न, हुन चयो त आयो ख़ाली आहियां, मुर्शिद फैज़ हुजणु तुंहिंजो कमु आहे। अॼु वॾे मां वॾो सबब मुंहिंजे नज़दीक, मुंहिंजे मुताबिक़, तव्हां उन सां इख़्तिलाफ़ रखी सघो था पिया, अॼु असां में तब्दीली इन जे लाइ नथी अचे जो असां जलसे ॿुधण महिल वेंदा आहियूं न त पाण खे कुझु सम्झी वेंदा आहियूं ऐं ॿिए ॾींहं ते वरी जज बणिजी वेंदा आहियूं। जलसे कराइण वारो हिते जी ख़बर त न आहे, मां पंहिंजे सिंध जी थो ॻाल्हि कयां,
ॿिए ॾींहं ते जलसे कराइण वारो पुछा कंदो आहे ॿियनि खां वाॾे हाल अहवाल तकीर सुठी थी या न थी, तकीर लॻी या न लॻी, तकीर तोखे सम्झ में माना तकीर लॻी या न लॻी, तकीर सुठी थी या न थी, माना हर को जज बणियो वेठो हूंदो आहे। को चवंदो हा थी वई, को चवंदो न थी, को चवंदो कीअं थी, को चवंदो कीअं थी। हाणे मां तव्हां खां थो पुछा कयां, सभु जो जज बणिजी वञनि त जजनि खे कंहिं पढ़ायो आहे? जज चवंदा कलम हुई असांजे हथ में आहे, तूं केरु थींदो आहे पढ़ाइण वारो। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़ियूं महफ़िलियूं क़िस्मत सां थींदियूं आहिनि, रोज़ रोज़ कोन थींदियूं आहिनि। ऐं महफ़िल कराइण महिल ख़ुदा जे वास्ते हथ अदब जा ॿधी अर्ज़ु कंदोसांव, इहो न ॾिसंदा कयो त अचण वारे जो सुर भलो आहे या आवाज़ भलो आहे या किसा कहाणियूं भलियूं थो ॿुधाए, न न न, अचण वारे खे तूं इहो ॾिसंदो कर त उन तुंहिंजे अक़ीदे में कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे जंहिंसां तुंहिंजो अक़ीदो मज़बूत थियो आहे। तुंहिंजे अक़ीदे जे लाइ हुन तोखे छा ॿुधायो आहे, तुंहिंजो अक़ीदो हुन मज़बूत कयो आहे या न कयो आहे, मसलक सां तुंहिंजी वाबस्तगी पुख़्ती हुन कराई आहे या न कराई आहे। सिर्फ़ जलसनि खे कननि जे ज़ाइक़े ताईं महदूद न रखो त वयासीं, वाह जो जलसो थियो, वाह जो सुर हुयो, वाह जो आवाज़ हुयो, पोइ सोना सुर ई मिलंदी, आवाज़ ई मिलंदी, ॿियो कुझु कोन मिलंदी। उन जे लाइ अर्ज़ु इहो ई आहे त जॾहिं बि प्रोग्रामनि में वञो, आउं त अदना तालिब इल्म आहियां, उलमा जी महफ़िल में वञो, अहिड़ी भलारी महफ़िलुनि में वञो, औलिया अल्लाह जी ख़िदमत में वञो, औलिया अल्लाह जी सोबत में वञो, औलिया अल्लाह जी गुफ़्तगू थिए त पाण खे सभु कुझु पोइते करे इन नियत इन इरादे सां वेंदा कि मौला कुझु बि कोन्हे, जंहिं सोने जी महफ़िल आहे उन जे सदके मुंहिंजी ख़ाली झोली पंहिंजे फैज़ सां भरे छॾे। त अॼु महफ़िल उन सोने जे नाव जी आहे जंहिंजे दर तां को ख़ाली वियो ई कोन्हे को। ॾाढा सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजा साईं, तव्हां असां ख़ुशबुनि जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहियूं, अतर जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहियूं, पर जेका तव्हां सेंट असां हणूं या अतर हणूं या ख़ुशबू हणूं, उन जी ख़ुशबू यार हिकु ॾींहुं हले या ॿ ॾींहं हले, अधु कलाकु हले या कलाकु हले, सिर्फ़ पंहिंजे कपिड़नि ताईं महदूद हूंदी। हा तूं गुज़री वेंदी त ख़ुशबू ईंदी, बाक़ी बस हिकु ॾींहुं ॿ ॾींहं गुज़रिया त ख़ुशबू ख़तम थी वेंदी आहे। दुनिया जा बाग वञी ॾिसो, उन्हनि गुलनि जे अंदरि ख़ुशबू आहे, पर उहा ख़ुशबू कंहिं वक़्त ताईं मौजूद आहे, कंहिं मौसम ताईं महदूद आहे। पर सुभान अल्लाह, मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे बाग जा ॿ गुल अहिड़ा हल, हिकिड़े जो नालो हसन आहे, ॿिए जो नालो हुसैन आहे। उन जी ख़ुशबू सिर्फ़ हिकु या ॿ ॾींहं न, उन जी ख़ुशबू क़यामत ताईं जारी ऐं सारी आहे। ऐं हीअ ख़ुशबू सिर्फ़ तोखे मूंखे सिर्फ़ दुनियावी ज़ाइक़ो ॾे न, हुननि जे ज़िक्र जी ख़ुशबू तुंहिंजे मुंहिंजे अक़ीदे खे मुअत्तर बणाए छॾींदी आहे, तुंहिंजे मुंहिंजे अक़ीदे खे ख़ुशबूदार बणाए छॾींदी आहे। अल्लाह अकबर। अॼु उन सोने जे ज़िक्र जी ख़ुशबू इंशाअल्लाह तव्हां असां बि हिते ज़रूरु महसूस कंदासीं। अचो सिक ऐं मोहबत सां सलाद पढ़ो त मां अव्हां जे साम्हूं जेका आयत करीमा पढ़ी आहे उन जो तर्जुमो, उन जे ज़िम्न में चंद मोहबत भरियूं ॻाल्हियूं करे पोइ दुआए ख़ैर सभई सलाद मोहबत सां, का ज़ुबान ख़ामोश न हुजे। मां सम्झां थो पियो, बिल्कुलु तव्हां बि चवंदा हूंदो त मौली साहब तूं तॾहिं असांखे चवे थो त ॻाल्हायो ॻाल्हायो, तुंहिंजे साम्हूं पखो थो हले, असांजे साम्हूं त पखो कोन थो हले। बिल्कुलु तव्हांजे इन कैफ़ियत खां मां महसूस बिल्कुलु थियां थो पियो। अल्लाह साईं तव्हांखे हिन जो अजर ॾींदो, रब साईं तव्हांखे हिन पघर जे अचण सदके अल्लाह क़यामत जे पघर खां बचाए। ॾाढा चओ आमीन, ॾाढा चओ आमीन। हिन बूसट जे सदके अल्लाह ताला क़बर जी उन तंगीअ खां बचाए। हीअ जेकॾहिं मिली बि पई न, सदके सुहिणे हुसैन जे जेकॾहिं बर्दाश्त कईसि त इंशाअल्लाह बेड़ा पार थी पवंदा। सभई सलाद मोहबत सां पढ़ो त अल्लाह जो क़ुरान अव्हां जे साम्हूं पढ़ा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा, करबला जो वाक़ियो तव्हां असां
सवे मर्तबा ॿुधो आ, सवे मर्तबा ॿुधो आ। पर जेकॾहिं गौर कजे त इहो करबला जो वाक़ियो सिर्फ़ आम किताबनि में आ या इन जा इशारा क़ुरान में भी मौजूद आहिनि। हकीकत ॾिसो, मुझे महबूब नबी जो सहाबी आ हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास, सहाबी भी रसूलुल्लाह जो, सौट भी मुझे महबूब मुस्तफा जो। वो सहाबी तो फरमाए मां दिल बरखा कुरान इं पढ़ियो आ, इं समझो आ जो मां अब्दुल्ला जी अगर डाची त छा, डाची जो रसो भी गुम थी वने त मां माण्हुनि खां पुछा कोन कंदुसि, मां क़ुरान खां पुछा कंदुसि त ओ क़ुरान मां अब्दुल्ला जे डाचीअ जो रसो गुम थी वियो आ, उहो काथे आ? हज़रत अब्दुल्ला थो फरमाए त क़ुरान ॿुधाईंदो आ त अब्दुल्ला रसो फिलाणीअ जाइ ते पियो आ। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा, अब्दुल्ला इब्न अब्बास के कुरान जो इल्म मिलियो मुझे दिलबर नबी खां त कुरान हजरत अब्दुल्ला के ॿुधाए थो पियो त रसो काथे पियो आ। त पोइ इहो कीअं थो थी सघे जो कुरान जंहिं आमिना जे लाल जे दिल मुबारक ते नाज़िल थियो हुजे, वरी अम्मा आयशा जो हार गुम थियो हुजे, उन नबीअ के खबर ही न हुजे त आयशा जो हार काथे आ। अरे गुलाम कुरान खां पुछी थो सघे, कुरान ॿुधाए थो सघे, त पोइ नबीअनि जे सरदार के कुरान कीअं न ॿुधाईंदो हूंदो। कुरान में इशारा मौजूद आहिनि, छो त कुरान में सुकल शइ जो भी ज़िक्र आहे, आलिय शइ जो भी ज़िक्र आहे। मुसलमानों करबला जो वाक़ियो बाद में दुनिया में वजूद में आयो आ। अल्लाह ताला जल जलालहु मन वालो पहिरियों ही कुछ इशारात अव्वल भी ॾेई छॾिया। सूरतुल बक़रा आया, ॿियो सीपारो आ। अल्लाह जो हिकिड़ो नबी आ हजरत शमूईल अलैहिस्सलाम। पहिरियों इहा ॻाल्हि ॿुधो, पोइ आयत तो पढ़ा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे। हजरत शमूईल अलैहिस्सलाम जे दौर में हिकिड़ो ज़ालिम बादशाह आ। उन ज़ालिम बादशाह जो नालो जालूत आ। ॾाढो ज़ालिम आ। उन छा कयो, इज्जत वारनि जी सरे आम पियो बेइज्जती कंदो वते। जेके दुनिया में रुसवा माण्हू हुजनि, ज़लील इंसान हुजनि, उन्हनि खे ओदा पियो ॾींदो वञे। ॾींहों ॾींहों अमन ख़त्म पियो थींदो वञे। ग़रीबनि जो ज़िंदा रहणु ॾाढो मुश्किल थी वियो। सभु बनी इसराइल गॾिजी करे अल्लाह जे नबी हज़रत शमूईल अलैहिस्सलाम वटि आया। अर्ज़ कयूं, या नबी अल्लाह, ज़ालिम बादशाह वा, असां ॾाढा तंग थी विया आहियूं। असां त तंगीअ में ज़िंदगी गुज़ारियूं था पिया। छा असांजी औलाद बि न तंगीअ में ज़िंदगी गुज़ारींदी? हाणे कुर्ब कर रब खां दुआ घुर त अल्लाह इन ज़ालिम बादशाह खां जान छॾाए। कुझु त ॻाल्हायो, गर्मी नथी ॻाल्हाइण ॾे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ज़ालिम बादशाह आया उम्मती साईं दुआ घुर त इन ज़ालिम खां जान छुटे। ॿ ॾींहं गुज़रिया, चंद ॾींहं गुज़रिया, अल्लाह जे नबी घुरायुनि त मसालो तव्हांजो हल थियण वारो आ। ॻाल्हि वाज़ियो थी वई आ, साईं कीअं हल थींदो? अल्लाह जे नबी फरमायो, तव्हां में हिकिड़ो शख्स आ जंहिंजो तालूत नालो आ। बादशाह जो नालो जालूत जीम सां, ऐं उन गरीब मिस्कीन फ़कीर नेक सालेह जो नालो तालूत। अल्लाह जे नबी फरमायो त रब करीम जो हुकुम आ, तव्हां सभु गॾिजी करे तालूत खे पंहिंजो बादशाह बणायो। तालूत जॾहिं तव्हांजो बादशाह थींदो, पोइ रब करीम उन तालूत जे सदके में अल्लाह तव्हांखे ज़ालिम खां निजात अता फरमाए छॾींदो। चवण लगा, साईं को अमीर करे या सरदार करे या भोतार करे या गरीब के असांजो बादशाह कीअं थो करे? रब जो नबी पियो फरमाइयो, फैसलो मुंहिंजो कोन्हे,
कायनात जे रब जो फैसलो आ अगर पाण छडाइण चाहियो था तो उनके बादशाह करणो पवंदो मुसलमानो मुफस्सिरन लिखियो आ त तालूत के बादशाह छो बनायो वयो उलमा लिखियो वजह इहो हुयो जो हजरत तालूत हिक अल्लाह जे नबी जी आल हुयो नबी जी औलाद हो रब करीम के एजाज ॾियणो हुयो हजरत याकूब अलैहिस्सलाम जो पुत्र यूसुफ अलैहिस्सलाम सोने यूसुफ अलैहिस्सलाम जो भावा बिन्यामीन जी औलाद माया तालूत अल्लाह जे नबी जी आला मुसलमानो नतीजो कहिड़ो निकतो त जॾहिं इज्जतन वारन जो इज्जतूं महफूज न हुजन गरीब परेशान हुजन अगर को परेशान मां निकरण चाहे नबी जी आल के अगियों करे रब सब परेशानियों दूर फरमाए छॾींदो आ तालूत के मञूं साईं मञूं था हाणे हुक्म रब्बी थियो सूरतुल बकरा में 4 वडा वाक़या बयान थियल आहिनि हिकु त बकरा यो नालो छो पयो बकरा जी माना या गऊ जो नालो छो पियो इहो हिकिड़ो अलॻि बयान आहे हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो अलॻि बयान आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको निमरूद सां मुक़ाबिलो थियो उहो अलॻि बयान आहे ऐं चोथों वॾे मां वॾो बयान इहो आहे जेको मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ थो करणु चाहियां पर मां इन वाक़े जी मदद सां थोरो करबला थो सम्झाइणु चाहियां करबला तो समझाइण चाहियां हाणे जरा गौर कजो सभिनी जो साईं ठीक आ तालूत असांजो बादशाह आ रब जे नबी फरमायो हाणे अल्लाह तो हुकुम करे वत इन सां गॾु वञो जिहाद करण मुसलमान जॾहिं हलिया रब जो क़ुरान तो चवे फलम्मा फसल तालूत बिल जुनूद जॾहिं पंहिंजे इलाइक़े मां तालूत लश्कर समेत जो निकतो वञे पियो ज़ालिम सां जंग करण जॾहिं ॻोठ खां जो निकतो इलाइक़े खां निकतो रब्बी हुकुम हिकिड़ो थियो नबीअ जे ज़रिए तालूत चयो त ओ मूंसां गॾु हलण वारो हलो त अथा पर ख़बर अथव चई साईं अलाए कहिड़ी पाण फरमायो इन्नल्लाह मुबतलीकुम बिनहर जंग त करण हलो था पया पर रब हिक नहर जे मथां आज़माईंदव कंहिंजे मथां आज़माईंदो जंहिंजो तवजो आहे उहे करबला त पुॼी विया हूंदा इन्नल्लाह मुबतलीकुम बिनहर रब के नहर जे जरिए आज़माईंदो फमन शरिब जंहिं पीतो न पानी उन नहर मां फलैस मिन्नी रब तो फरमायो असांजो नाहे तवजो आहे जेको नहर मां पीअंदो उहो असांजो नाहे वमल्लम यतअमहु फइन्नहु मिन्नी जेको न पीअंदो उहो ई मुंहिंजो आहे घणा ई माण्हू मौजूद अथव जेके यज़ीद जी वकालत कंदा अथव वो मजबूर थी करे चवंदा आहिनि हा हा हुसैन जे दुश्मननि ते लानत वरना अंदर उन जा किताब पढ़ो उन्होंने यज़ीद के नऊज़ बिल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखियो यज़ीद के अमीरुल मोमिनीन भी लिखियो आ वो लिखण वारा पक समझो या रसूल अल्लाह चवण वारा त कोन हूंदा ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह चओ ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ अल्लाह ताला जल जलालहु मन वालो छा हुकुम ॾिनो जंग करण हलो था पया रब नहर ते आज़माईंदो अच्छा अजब राज़ कहिड़ो थियो जीअं जो ॿार निकिता न
मौसम भी गर्मी वारी हुजे घणा होया 80,000 जो लश्कर रा अल्लाह जो नबी हजरत शमूईल अलैहिस्सलाम भी गड्डा बियो रब जो जलीलुल कदर नबी जंजी 11 साल उमरा जंजो हजरत दाऊद अलैहिस्सलाम नालो आ वो सोनो भी गड्डा पर उन लश्कर जो सिपह सालार वडो अगवान हजरत तालूता गर्मी जो तमाम घणी हुई उन ॾाढो सतायो आया हजरत तालूत दे तो उन सतायो अञा उन कन पया उर्दन जो क्रास कयो अॻियो नहर अची वई आ पानी वहे तो पियो पानी सफ़ा साफ़ शफ़ाफ मिठो पानी आ थधो पानी आ कसम अथव रब जो उन भी ॾाढो तपायो हुजे ॾाढी उन भी लगे अॻियो थधो पानी भी हुजे केरु थो रोके सघे थधो पानी जो वहे पयो हुकुम थियो त फमन शरब जंहिं पीतो रब जो नाहे जंहिं न पीतो उहो ई रब जो आ अल्लाह ताला अञा करम कयो न फरमाई इल्ला मन गुतरफ गुरफतम बियदिही उन सतायो थव ढो करे पानी न पीजो हा हिक बुक पीअण जी इजाजत अथव हिकड़ो बुक पी सको था पिया अच्छा ॿई बुक भी न हिकड़ो हिकड़ो मता तव्हां हिक बुक के वरी हीअं समझो त हिकु बुक असां आम ईअं सम्झंदा आहियूं त हिकु बुक त माना हीअं ई थियो न न माना हिक हथ सां हिक लप सदको वञा अल्लाह से तव्हांखे ख़ुश रखंदो अचजो शिकारपुर तव्हांखे बोतल ज़रूर प्यारी कहीं त ॻाल्हायो यार हा हिक लप पाणीअ जी अल्लाह से तव्हांखे जज़ा अता फरमाए माना ही सॼो बुक भी न हाणे हिन हिक लप में घणा ढुक ईंदा मां तव्हां खां थो पुछां कयां ॻाल्हायो ई कोन था पिया कुझु त ॻाल्हायो हिकिड़ो ढुक ईंदो न फरमाए हिक ढुक पीअण जी इजाज़त अथव वधीक न पीजो वधीक न पीजो नतीजो कहिड़ो निकिरंदो ढुक पीअंदो गारंटी थो ॾियांव उञ न लॻंदव सुभान अल्लाह ढुक पीअंदो उञ ढो करे पीअंदो त उञारा रहबो कुरान तो चवे फलम्मा जावज़हू हुवा वल्लज़ीना आमनू मअहू अच्छा अॻियों बयान कई त फशरबू मिन्हु इल्ला कलीलम मिन्हुम थोड़न न पीतो बाकी सभिनी ड्रो करे पीतो थोड़ा जन न पीतो सभिनी तव्हां के यो मसलो समझ में न अचे त रमजान में रब हुकुम न थो ॾे त पानी न पियो सुबुह खां वठी शाम ताईं रब हुकुम ॾे थो न सुबुह खां वठी शाम ताईं पानी न पियो मानी न खाओ सब था पियनि सब था खाइनि बुख भी वरी घणी उन्हनि खे थी लॻे हिकड़ो थियो अखुंदड़ी मुल्ला माना मौलवी न बस रुगो दाढ़ी रखी आलिम न वडेरो खिलण जी ॻाल्हि न सिर्फ समझायां थो हाणे ॾिसो हूअं मां केॾा इलाज थो कयां त सुभान अल्लाह चओ पर अहिड़ी तो ॻाल्हि कयां सभिनी जो वाद पटिजी थो वञे हाणे जो हिते ई खिलण शुरू थी वियो माना इहा रोअण जी ॻाल्हि हक़ थो ॿुधाए असांजी अहिड़ी तरबियत हुजणु घुरिजे असांजो अहिड़ो ज़हन हुजणु घुरिजे जो हुज़ूर जी ॻाल्हि हले ख़ुद ब ख़ुद ज़ुबान चवे सुभान अल्लाह ख़ुद ब ख़ुद असांजो ज़हन मुंहिंजे महबूब ॾे हलियो वञे ख़ुद ब ख़ुद हलियो वञे बस मां नथो ॿुधायां ॻाल्हि छो त ॿुधाईंदुमि न तव्हां वरी खिलंदव बस खिलाइण मक़सदु आहे कोन अर्ज़ पियो कयां छा तव्हां अंदाज़ो न लॻायो आहे अल्लाह तो फरमाए त सुबुह जो न खाओ न पियो जेको नथो खाए ख़ुदा जो कसम ओतिरी उञ को नथी लॻेसि जेको नथो पीए ओतिरी उञ को नथी लॻे जेको पिए थो सॼो ॾींहुं पीअंदो थो रहे त बि पेट नथो भरजे
खाए तो सॼो ॾींहुं खाईंदो तो रहे त बि पेट नथो भरजे हुते बि इहो ई अंदाज़ हुयो फरमे जेको हिक लप पाणीअ जी पीअंदो हिकिड़ो ढुक पीअंदो उन न लॻंदसि जेको ढव कंदो उनखे उन लॻंदी रब साईं तो फरमाए त सभिनी पीतो इल्ला कलीलम मिनहुम थोड़ा हुया जन को न पीतो हो पो हाणे थियो छा फलम्मा जावज़हू हुवा वल्लज़ीन आमनू मअहू ओ जॾहिं उहा नर क्रॉस करे थोरो अॻिते जो हलिया हिकिड़ो बीजी रहियो ॿियो बीजी रहियो टियों बीजी रहियो चौथों बीजी रहियो लश्कर बीहंदो वियो बीहंदो वियो बीहंदो वियो बीहंदो वियो जो 80,000 लश्कर निकितो हो 76,000 पोइते बीठो 4,000 हज़रत तालूत सां गॾु बीठा बाज़ उलमा चयो त न रुगो 313 बीठा बाक़ी सब पोइते थी विया तूं काॾे थी वियो हलो छो नथा त ख़बर आहे जन ढव कयो उन्हनि छा जो कालू हे कंहिं आम किताब जी ॻाल्हि नथो ॿुधायां रब जो क़ुरान थो पढ़ां असां सुनिन ते इल्ज़ाम आहे त सुनी क़ुरान पढ़ंदा न आहिनि मां सुनी कुरान सिर्फ पढ़ंदा न आहिनि सिर्फ पढ़ण कम न आहे असुल कम आहे समझण हिक सूरतुल बकर आया हज़रत सैयदना फारूक आज़म खे हिक सूरत बकर समझण जे लाइ 12 साल लॻा हा घणा साल 12 साल हिकड़ी सूरतुल बकर 2.5 पारनि जी उहा सूरत आहे उनखे यादि करण जे लाइ समझण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पढ़ियो 12 साल हिते त बस 40 कटे आ त फतवाऊं शुरू थी वञनि हिते बस थोड़ो 2-3 ॾींहं तबलीग ते हणी आ त माण्हू अक़ीदे ते ॻाल्हाइण शुरू था करे जन अरे उमर त 12 साल लॻाया हिक सूरत ते त बि उमर छा चवंदो हो या रसूल अल्लाह तू ॼाणे या रब ॼाणे मां उमर छा थो ॼाणियां तू जाने या रब जाने मां उमर छा थो ॼाणियां खुदा जो कसम क़ुरान जी अगर समझ रब अता फरमाई आ त या रसूल अल्लाह चवण वारनि खे अता फरमाई आ तो उहे जन ढव कयो हो उहे छा पिया चवनि अल्लाह जो क़ुरान ते कालू ला ताक़त लनल यौम बिजालूत व जुनूदिही ओ सोना तालूत ॾिसे नथो हेॾो वॾो लश्कर ज़ालिम काहे आयो आहे हेॾो वॾो लश्कर आहे एॾा वॾा हथियार हल असां खे ताक़त को नहीं का जो असां इन्हनि सां विड़ऊं ओ जंहिं ढो करे पीतो उहे ईअं पिया चवनि ओ जंहिं ढुक पीतो उहे छा पिया चवनि अल्लाह जो क़ुरान थो चवे काल लज़ीन यज़ुल्लून अन्नहुम मुलाकुल्लाह उहे ईमान वारा चवण लॻा अरे तव्हांखे मौत थो नज़र अचे असांखे त रब जी मुलाकात थी नज़र अचे अन्नहुम मुलाकुल्लाह असांखे त रब सां मिलण थो नज़र अचे अॻियों फरमायो कमिल फ़िअतिल कलीलतिल ग़लबत फ़िअतल कसीरतम बिइज़्निल्लाह रुगो पंहिंजे लश्कर खे ॾिसो था त थोरा आयो होॾा हज़ारनि जो लश्कर आहे फरमायो ईअं कोन्हे को मुंहिंजो रब चाहे त थोरा घणनि ते ग़ालिब थी था सघनि अॻियां लफ़्ज़ अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे पाक कलाम कहिड़ा चया सोणे ॿुधायो त जंग कयो रब मिलंदव सब्र कयो वल्लाहु मअस्साबिरीन अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे ओ मुस्लमान आयत जो तर्जुमो थी वियो हाणे उहे उते जो हलिया न हाणे हुनजो जेको बादशाह हो न ज़ालिम उन बादशाह छा चयो पहिरियों पाण अॻिते आयो पंहिंजे क़ौम खे पोइते कयईं हज़रत तालूत खे चयईं त मां अकेलो तुंहिंजी सॼी फ़ौज सां विढ़ंदुमि मां अकेलो पहिरियों मूंखे मार पोइ मुंहिंजी फ़ौज सां अचिजे पहिरियों मूंखे मार पोइ मुंहिंजी फ़ौज सां अचिजे
मां चुंबो हिन मुले खां त वो ज़ालिम जालूत भलो खबर अथव कीअं ओ असांजे सिंध में कजई धरणो कढी पो हलियो साईं कराची बंद करण कराची जो पोतो थोड़ो जो पुलिस वारन के आंसू गैस छड्या न वो वीडियो मौजूद आ त भजी करे पंहिंजे पेजारे में बैठो छा पियो जल्दी अंदरियों बंद करे छड्यो लाक करे छड्यो जल्दी लाक के अंदरियों बंद कयो मां जम सोना गोलन जे सामो बीहण वारा लीडर गुस्ताखन के न मिलंदा न आशिकन के मिलंदा सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह चओ हिरन के त जंगू हुयो भॼी आयो हो न अमीरुल मुजाहिदीन तो ज़ाहिरी हली भी कोन पियो सके खुदा जो कसम गोलियूं हलन पियो